तोखे याद अथई स्वामिनी हिकिड़ी ॻाल्हि तूं ॿुधाई आहे मूंखे पंहिंजी, कहिड़ी? कि तूं ॿ वरदान राजा वटि अमानत जे रूप में रखिया आहिनि, धरोहर जे रूप में, कि हाली तव्हां रखी छॾियो, मूंखे जॾहिं ज़रूरत पई मां तव्हां खां घुरी वठंदुमि। यादि अची वई, हा हा मां राजा खां 2 वचन वरिता आहिनि। दरअसल छा थियो, हिकु बार वॾी युद्ध लॻी ऐं युद्ध में कैकई माता बि क्षत्राणी आहे, उहा बि युद्ध करणु ॼाणे। त युद्ध कंदे कंदे उन्हनि दशरथ महाराज जी रक्षा कई। चओ हरे राम, साथ ॾिनो। दशरथ महाराज प्रसन्न थी विया, वाह देवी तूं न केवल पंहिंजे धर्म पत्नीअ जो फर्ज़ु निभायो आहे, बल्कि तूं पतीअ जी रक्षा करे हिकिड़े रक्षिका जो बि पंहिंजो धर्म निभायो आहे युद्ध में। गुरु तोखे छा खपे? महाराज छा खपे? दशरथ महाराज जहिड़ा पति मिलिया आहिनि, अयोध्या जी मां राणी आहियां, ॿियो छा खपे अञा ॿुधायो? लेकिन मां तो ते प्रसन्न आहियां, कुछ भी घुरी वठ। ठीक है, काई ॻाल्हि न आहे, तव्हां राजी आहियो, प्रसन्न आहियो न? हाँ, त मां कॾहिं बि तव्हां खां इहे 2 वरदान घुरी वठंदुमि जॾहिं मूंखे ज़रूरत पई। दशरथ बाबा चयो ठीकु आहे, धर्म पत्नी त आहे, हमेशह भलो ई चाहींदी। उनखे कहिड़ी ख़बर इन्हनि 2 वरदाननि मों ई राम जी खे बनवास थींदो। चओ हरे राम। ॾिसो कीअं विधाता कीअं कलम हलाईंदो आहे, कीअं अजब प्रभुअ जी लीला आहे। तुंहिंजा 2 वरदान राजा वटि धरोहर आहिनि, अमानत आहिनि न? हा हा, बसि अॼु उन खे राजा खां घुरी करे पंहिंजी छाती थधी करे वठ। 2 वरदान कहिड़ा घुरां? सुतहि राज राम बनवासो, सुतहि राज राम बनवासो, सुतहि राज राम बनवासो, सुतहि राज राम बनवासो, देह लेहु सब सवत हुलासो। राम जय जय राम, जय जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम। वरदान घुरजांस स्वामिनी, कहिड़ा कहिड़ा? पहिरियों वरदान पुट खे राज, भरत खे राजगद्दी मिले, ठीकु आहे। ॿियो राम खे बनवास मिले, पंहिंजी सौत जो सॼो आनंद तूं खणी वठिजांसि। ॿिए में राम खे बनवास, हा हा। ऐं ॿुध, ईअं न कची थी करे न, मतां हुश में ख़ुशि थी करे ओॾी महिल ई घुरी वठे, त जेॾी महिल राजा पूरो तयारु थी वञे पोइ उनखे ॿुधाइजांइ। पहिरियों तूं चवंदीअसि न राम खे बनवास, त कॾहिं बि न मञींदे। त पहिरियों जॾहिं राजा खे मनाए करे उन खां कसम खाराइजांइ भई हा मां ॾिनुमि। जॾहिं राजा कसम खाए वचन ॾे, यानी वचन ई कसम आहे, जॾहिं राजा वचन ॾिनई ऐं राजा राम जी कसम खाए, हरे राम, बसि पोइ इहो वरदान घुरजांइ जंहिंसां वचन टलजे न। अॼु जी राति गुज़री वई त कमु बिगड़ी वेंदे। मुंहिंजी ॻाल्हि खे बिल्कुलु दिलि सां सम्झजांइ, प्राणनि खां बि प्यारी सम्झजांइ। चओ हरे राम।